दर्च बुत है जमात के आस्तीनों में, मुझे है हुक्म अज़ां ला इलाहा इल्लल्लाह। छुट्टी हूंदियूं आहिनि त बाबा अॼु मज़दूरनि जो आलम ई ॾियारो आहे, इन ते छुट्टी कयूं, पर उन ॾींहुं बि मज़दूर पंहिंजी मज़दूरी ते वेंदो आहे। मज़दूर जे नाले ते दुनिया में छुट्टी, पर मज़दूर पाण बि उन ॾींहं ते पंहिंजे रोज़ीअ जे तलाश में, पंहिंजे रिज़्क़ जे तलाश में आहे। इस्लाम तव्हां असांखे हुकुम ॾिए थो पियो त हद हराम न थियो, नमक हराम न थियो, महिनत सां खाओ, रिज़्क़ हलाल कमायो, रिज़्क़ हलाल सां पंहिंजे पेट खे भरियो। इस्लाम असांखे इहो दर्स ॾिए थो पियो त कंहिंजे साम्हूं तव्हां हथ न फैलायो, कंहिंजे साम्हूं तव्हां हथ न फैलायो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि हिकु अंसारी साहबी आयो, उन पंहिंजी मुहताजी आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे साम्हूं ज़ाहिर कई। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, तो वटि घर में कुझु आहे, तो वटि घर में कुझु आहे? उन फरमायो, जी साईं, चादर है, कंबल है। उन जो कुझु हिसो हेठि विछाईंदो आहे, कुझु जेको आहे पंहिंजे मथां उन सां पाण खे ढकींदो आहे, ऐं ॿियो प्यालो आहे मूं वटि। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, वञ ॿई खणी अच। पोइ उन कंबल खे बि खणी आयो ऐं प्यालो बि खणी आयो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, को आहे जो हिननि खे मूंखां ख़रीद करे, को आहे जो हिननि खे मूंखां ख़रीद करे, को आहे जो हिननि खे मूंखां ख़रीद करे। त हिकु साहबी उथी बीठो, साईं मां हिननि खे ख़रीद कंदुमि 1 दिरहम में। त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, को आहे जो इन खां वधीक रक़म ॾे, वधीक रक़म में जेको आहे ख़रीद करे। ॿियो साहबी उथी बीठो, साईं मां 2 दिरहम ॾींदुसि। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन कंबल ऐं जेका आहे प्यालो उन जे हवाले कयो, 2 दिरहम वठी करे उन अंसारी साहबी खे ॾिनई, हिकु सां वञ पंहिंजे घर जो सामान वठी ॿारनि खे ॾेई अच, खाधे पीते जो। ॿियो वञी करे कुहाड़ी वठी अच 1 दिरहम में, टोटल 2 दिरहम, हिकु पंहिंजे घर ते ख़र्च कर खाधे पीते लाइ, ॿिए सां छा कर, कुहाड़ी ख़रीद करे अच। उन साहबी ईअं कयो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि हाज़िर थियो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, हाणे इन कुहाड़ीअ सां वही झंगल में काठियूं कपे अच। 15 ॾींहं मां तोखे हिते न ॾिसां, 15 ॾींहं मां तोखे हिते न ॾिसां। 15 ॾींहंनि खां बाद मोटी आयो त उन वटि 10 दिरहम आहे। घणा? उन वटि जेका सामान हुई उन्हनि जी जेका मुकमल क़ीमत 2 दिरहम थी, पर मज़दूरी करे रिज़्क़ हलाल जे तमन्ना लाइ ॻोल्हा में निकितो त उन वटि उन्हनि खां कई सां ज़्यादा 10 दिरहम अची विया। त इस्लाम तव्हां असांखे हद हराम थियण जो दर्स नथो ॾे, इस्लाम हद हराम खे जेको आहे निंदे थो पियो। नौजवान हटो घटो लॻो पियो आहे, घर में वेही करे वक़्तु ज़ियान करे थो पियो। वञ रिज़्क़ जी ॻोल्हा में, रिज़्क़ हलाल खे इस्लाम आईन इबादत जो दर्जो ॾिए थो पियो। त जीअं माण्हू इबादत कंदो आहे, तीअं जेकॾहिं सचाईअ सां मज़दूरी करे थो पंहिंजे ॿारनि जे पेट पालण लाइ, त इहा बि कंहिं इबादत खां घटि न आहे। साहबी रसूल है हज़रत मुआज़, हज़रत साद इब्न मुआज़, आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन ॾिठो त उन जा हथ सख़्त आहे, उन जे हथनि ते मज़दूरी करण सबबि जेके छाला निकिरी ईंदा आहिनि। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, ऐं साद इब्न मुआज़, ही तुंहिंजे हथनि खे छा थियो आहे? उन आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे फरमायो कि भला मां मज़दूरी कंदो आहियां, मां मज़दूरी कंदो आहियां। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन उन सहाबी रसूल जा हथ वठी करे उन्हनि खे बोसो मुबारक ॾिनो। छाजे करे? त उहे हथ पंहिंजे लाइ रिज़्क़ हलाल जी जेका कोशिश कंदा, उन्हनि हथनि सां रिज़्क़ हलाल कमाइण जी कोशिश कई वेंदी हुई। इहो तव्हां असांखे सबक़ हो त मता हराम जे वेझो वञो, दुखनि में तकलीफ़नि में हथ पची पवनि, पेर पची पवनि, पर तंहिं हूंदे रिज़्क़ हलाल जी ॻोल्हा में लॻिजो।
हराम जे तरफ़ वेझो ई न वञिजो। सब्र आहे छा? पुछंदा आहिनि त साईं सब्र छा आहे? अॼु जे दौर में सब्र छा खे चइजे? आसान सम्झणी, मुख़्तसर लफ़्ज़नि में सम्झणी। तव्हांजे साम्हूं तव्हांजे मुआशिरे जा निकम्मा माण्हू ठगीअ ते, ठोड़ीअ ते, फसाद ते, करप्शन ते वञी करे बंगला ठाराइनि, तव्हां उन्हनि खे ॾिसी करे रिज़्क़ हलाल जी कोशिश खे न छॾियो, इहा सब्र आहे। त तव्हांजे साम्हूं माण्हू हराम कमाए कखपति मां लखपति बणिजी विया, पर तव्हां चओ था बाबा न, असां अहिड़े लखपति बणजण ते लानत कयूं था, असां पाण ऐं पंहिंजे ॿारनि खे रिज़्क़ हलाल खाराईंदासीं। इहा सब्र आहे। अॼु जे दौर में सब्र जी इन खां जेका आहे ज़्यादा ॿियो को माना, ॿियो को मफ़हूम नथो थी सघे। अॼु दुनिया में सरमाएदाराना निज़ाम आहे। अॼु माण्हू पाण खां हेठि न आहिनि ॾिसंदा, कंहिं वटि कार ॾिसंदा, कंहिं वटि बंगलो ॾिसंदा। असां इन वटि अॻे कुझु न हो, हाणे इन वटि बंगलो आहे। हाणे कोशिश में आहे त इन बंगलो ख़रीद कयो, इन कार ख़रीद कयो, मां छो न ख़रीद कयां। हाणे पराए घर खे ॾिसी करे पंहिंजे घर खे बाहि ॾींदो, पराए घर खे ॾिसी करे हराम कमाइण में, करप्शन में, रिश्वत में शुरू थी वेंदो। त सरमाएदाराना निज़ाम सेखारे बि ईअं थो, जो पाण में माल दौलत जे बुनियाद ते हिक ॿिए जो मुक़ाबलो कयो, मुक़ाबलो करे जंहिं वटि माल दौलत ज़्यादा, उहो तव्हांजे मुआशिरे जो सरबराह, उहो तव्हांजे मुआशिरे जो वॾो माण्हू आहे। इस्लाम जेको आहे पैसे जे बलबूते ते कंहिंखे वॾो माण्हू सम्झणु ऐं गुरबत जे करे कंहिंखे नंढो माण्हू सम्झणु, आम माण्हू सम्झणु, मुफ़लिस सम्झणु, तंगदस्त सम्झणु खे रद्द करे थो पियो। इस्लाम में इंसान सभु बराबरि आहिनि। कंहिंजे मिल्कियत में जेकॾहिं करोड़े रुपया आहिनि त बि आम इंसान है, कंहिंजे मिल्कियत में का बि बैंक बैलेंस न आहे त बि आम इंसान है।